सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन या रब ही दुआ कबूल कर मुझे ऐ बन देना दिस जा या रब ही दुआ कबूल कर मुझे ऐ बन देना दिस जा मरण घड़ी ताई महबूब बन जो इश्क सलामत रख जा मुँह तो दर अर्ज़दार आया मदनिया जो तलबगार आया गटड़ो गिचिया में पाए परवर अची कंदो हाय आज़ी शेख मशाइक कामिलो अकमलो नायाने कुन माजी गटड़ो गिचिया में पाए परवर अची कंदो हाय आज़ी शेख मशाइक कामिलो अकमलो नायाने कुन माजी भरियलो आया बुछड़ा इन में सब लिखियल ख़ताऊं लट जामूं तो दर अर्ज़दार आया मदनिया जो तलबगार आया दुनिया जे हर दौर में दिलड़ी गंढियल हुजे दिल बरसा सिरू घरू बचड़न माल खां वध हुजे प्यारू सचे सरवर सां दुनिया जे हर दौर में दिलड़ी गंढियल हुजे दिल बरसा सिरू घरू बचड़न माल खां वध हुजे प्यारू सचे सरवर सां मुंहिंजो नातो घोट मोहम्मद सिवा न कंहिंसां ॻंढिजां मूं तो दर अर्ज़दार आया मदनिया जो तलबगार आया राज़ी जंहिंसां रसूल वा तूं तंहिंसां राज़ी आहीं मिठड़े मीर मोहम्मद जो तूं रज़ामंदो थो चाहीं राज़ी जंहिंसां रसूल वा तूं तंहिंसां राज़ी आहीं मिठड़े मीर मोहम्मद जो तूं रज़ामंदो थो चाहीं उन जे बेफ़रमाननि खां तूं दूर हमेशा रखजां मूं तो दर अर्ज़दार आया मदनिया जो तलबगार आया उमिरि सॼी वई बेअमलीअ में गुज़रिया ॾींहं ऐं रातियूं मगर मुहम्मद करीम जूं ही नसीब थियूं हिन नातियूं उमिरि सॼी वई बेअमलीअ में गुज़रिया ॾींहं ऐं रातियूं
मगर मोहम्मद करीम जूं ही नसीब थियूं हन नातियूं। अणमुल्ह ने मता है मौला सदके सजण जे न खस जामूं तो दर अर्ज़दार आहियां मदनीअ जो तलबगार आहियां। वज़न बहर मां कुझु बि न ॼाणा नाहियां वॾो को शाइर। अब्दुल कादिर आरी जन में सजण जो आहियां सनागर। वज़न बहर मां कुझु बि न ॼाणा नाहियां वॾो को शाइर। अब्दुल कादिर आरी जन में सजण जो आहियां सनागर। टोकिन था ॿिया शाइर मूं ते भरम खुदाया रखजामूं तो दर अर्ज़दार आहियां मदनीअ जो तलबगार आहियां। या रब ही दुआ कबूल कर मुझे ऐं बन ॾे न ॾिसजां।